नाज़रीन जी त असां हिन वक़्तु कंधकोट लॻ गोलीमार वारे इलाइक़े में वेठा आहियूं। हिन वक़्तु जेका त मच कचहरी कोठाई वई आहे, साणो गॾोगॾु हुननि अॼु सकाफ़त जो ॾियारो वॾे धाम धूम सां मल्हाए रहिया आहिनि। अचो त हिननि खां ॿुधूं त हीअ छा चवणु चाहिनि था ऐं अचो त हिन दोस्त घुराए गीत ॻाइण वारा घुराइनि जेके सिंधी क़ौमी गीत ॻाईंदा। अचो त उन खां ॿुधूं त हू इन बाबति छा चवणु चाहिनि था। सिंधी टोपी अजरक वारा माण्हू सिंधी प्यारा 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 माण्हू सिंधी प्यारा 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 माण्हू ओ सिंधी सिर झुकाईंदा नाहियूं सिंधी सिर झुकाईंदा नाहियूं ओ सिंधी सिर झुकाईंदा नाहियूं सिंधी सिर झुकाईंदा नाहियूं। गोठाणा फिरी पंहिंजा शहर जादा दिला सारा शहर जादा दिला सारा गोठाणा फिरी पंहिंजा शहर जादा दिला सारा शहर जादा दिला सारा जीअन मारू सदा सिंध में जीअन मारू सदा सिंध में शराफत साण दिल खोले शराफत साण दिल खोले अचो सिंधी कयूं मेलो। ईद खां वधीक ख़ुशी आहे असां जी इहो पैगाम आहे सिंधी क़ौम के त सिंध टीवी सां गॾिजी असां पंहिंजो हीउ प्रोग्राम मल्हाईंदासीं। असां पंहिंजी ॿोली खे अॻियां वधाईंदासीं। जेके असांजी ॿोली ते कल्चर ते वार थियो आहे, हमेशह सिंध टीवी पंहिंजो आवाज़ु उथायो आहे। हमेशह जदोजहद सिंध टीवी वारनि दोस्तनि जी आहे त सिंध टीवी सां मल्हाए पंहिंजो सिंधी हुजण जो सबूत ॾियनि। तायूं सिंध टीवी वारनि जा जंहिं असांजे प्रोग्राम में अची करे असांजे हिन प्रोग्राम खे मान बख़्शियो आहे। सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल, इहो हिकिड़ो तमामु बहितरीनु अमल ऐं मैसेज आहे सिंधी क़ौम लाइ सिंध टीवी चैनल तरफ़ों त दुनिया में कंहिं बि मक़सदु हासिलु करण लाइ महिनत ज़रूरी आहे, सम्झो। इन लाइ असां सिंधी क़ौम खे इहा अपील कंदासीं त सुस्ती खे छॾे करे महिनत ते गामज़न थियो ऐं महिनत सां ई दुनिया जी हर शइ इंसानु हासिलु करे सघे थो पियो। बाक़ी ॻाल्हि रही हिन ॾिहाड़े जे हवाले सां, असीं हिन ॾिहाड़े खे तमामु अज़ीम ॾिहाड़ो सम्झूं था पिया। असां सिंध टीवी वारनि सां गॾु आहियूं, भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। उन्वान जेको आहे सुस्ती न महिनत ॻाल्हियूं न अमल, छो जो असांजी तारीख़ बहादुर तारीख़ आहे ऐं पुराणी तारीख़ आहे। पुराणी तारीख़ खे बहादुर सॼो वियो आहे त झूनो माण्हू जीअं हूंदो आहे। असां सिंधियुनि बि मोहबत आहे, असां सिंधी सुस्ती न कयूं। अॻे असांजा वॾड़ा महिनत कंदा हुआ, वॾी महिनत मुंहिंजी हुननि जी हाक हूंदी हुई। साईं जो चवणु आहे त असांजे मुल्क जूं काफ़ी सिंध जूं सकाफ़तूं ॿाहिरि मुल्कनि हलियूं वेंदियूं हुयूं। अॼु बि असां उहे ई सिंधी ज़िंदा आहियूं। अॼु बि मोहबत जो पैगाम ॾियणु घर घर गलनि गलनि में इंशाअल्लाह 3 डिसंबर ते जेको असांजो प्रोग्राम आहे उनखे असां भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। असां सां पंहिंजे दोस्तनि जो, असां सां सिंधी जे मारूअड़नि जो इहो ई तावन रहियो त इंशाअल्लाह कॾहिं हिन सिंध जो नालो पूरी दुनिया ते छाइजी वेंदो त वाहिद इहा ई क़ौम हुई जन मोहबत ॾिनी असांखे, जन महिमान नवाज़ियूं कयूं। महिमान नवाज़ी सिंध जी सकाफ़त आहे। जीअं त हे अॼोको मच कचहरी जो क़ौमी कचहरी प्रोग्राम ऐं सिंध सकाफ़त जो ॾियारो, अजरक टोपी जो ॾियारो, इन ॾींहंनि जे लाइ ॾाढो असांखे इंतज़ारु हूंदो आहे। जीअं ईद जो इंतज़ारु हूंदो आहे, इन ॾींहंनि जे लाइ बि इंतज़ारु हूंदो आहे त इहो जेको 3 डिसंबर जे ॾियारे असां सिंधी सभु गॾिजी ऐं निकिरंदासीं ऐं अजरक टोपी जे ॾियारे सां जेके ख़ुशियूं मल्हायूं पिया ॾाढे पुरजोश सां। हे उन ॾींहंनि ताईं 3 डिसंबर ताईं ईअं मल्हाईंदा रहंदासीं असां सिंधी। हीअ अजरक टोपी असांजी तारीख़, सिंध जी सकाफ़त, हीअ पुराणी तहज़ीब आहे। थोरा ताऊं असां आल जेकी मीडिया आहे सिंध मीडिया आहे, थोरा ता सजन जा जेके आयल महिमान उन्हनि जा बि थोरा ताऊं। ॾिसो त दुनिया किथे पुॻी आहे, असां सिंध उते विया आहियूं। असांखे महिनत करणु घुरिजे, हिमत न हारणु घुरिजे। सिंध हमेशह सकाफ़त वारी आहे, सकाफ़त वारी रहंदी। असां महिनत करे दुनिया खे इहो ॿुधायूं जो सिंधी असां कुझु करण जहिड़ा आहियूं ऐं करे ॾेखारींदासीं। इंशाअल्लाह पाण में हर वक़्तु इहे सकाफ़त में हमेशह गॾु रहो, मोहबत कयो, इख़लाक़ पैदा कयो, दुनिया खे ॾेखारियो त असां में मोहबत, जज़्बो, इख़लाक़ ऐं सकाफ़त आहे। साईं माशाअल्लाह बेहद असांखे ख़ुशी आहे। वॾे टाइम खां असांखे इंतज़ारु हो। सुस्ती न महिनत, ॻाल्हियूं न अमल। असांखे हमेशह जे लाइ सुजाग रहणु घुरिजे। हमेशह जे लाइ असांखे ॾिसणो पए त छा थिए थो दुनिया में।
सिंधी माण्हू असांजा काफ़ी माण्हू जेके आहिनि जेका निंड पियल आहिनि सुजाग थियणु घुरिजे। असांजो जेको टोपी अजरक डे आहे 3 डिसंबर ते असां इंशाअल्लाह सिंध टीवी वारनि सां पंहिंजे बेहद नमूने सां गॾु रहंदासीं। नाज़रीन, जीअं तव्हां हिते मच कचहरी में राग विराग सभिनी दोस्तनि जा एसोटी तव्हां ॿुधा, हिननि जो चवणु आहे त असां सकाफ़त जो ॾियारो असांजे ईद मिसल आहे। काफ़ी वक़्तनि खां वठी असांखे जेका सकाफ़त जे ॾियारे जो ईअं इंतज़ारु हूंदो आहे। हिन जो इहो चवणु आहे त 3 डिसंबर में असां सिंध टीवी वारनि सां गॾिजी करे सकाफ़त जो ॾियारो वॾे धाम धूम सां प्यार ऐं मोहबत सां मल्हाईंदासीं। कैमरामैन सलीम मीरानी सां गॾु बका मोहम्मद बंगवार, सिंध टीवी न्यूज़, कंधकोट।